आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, ही ज़िले शिकारपुर जो ॿियो नंबर वॾो शहर मदईजीअ जो मेन रोड आहे जेको रेलवे स्टेशन तरफ़ वञे थो। ही रोड कचे तोड़े पके जे सवें ॻोठनि खे शहर सां मिलाए थो। उन्हनि ॻोठनि सां तालुक़ रखंदड़ औरतूं, ॿार, ॿुढा ऐं स्कूली शागिर्दनि समेत हज़ारे माण्हू रोज़ानो मुख़्तलिफ़ कमनि कारनि सांगे मदईजी शहर अचनि ऐं वञनि था। इंतिहाई अफ़सोस सां चवणो पवे थो त मामूली बरसाति पई आहे ऐं उनखे बि अॼु 5 ॾींहं आहे, मगर टाउन अमले जी सख़्तु गफ़लत ऐं टाउन ऑफिसर प्यार अली खखराणीअ जी नाअहलीअ सबबि हितां जो अवाम अज़ियत में मुब्तला आहे। करप्ट सिस्टम हुजण सबबि मुसलसल दाहूं कूकूं करण बावजूद मुतलिका ऑफिसरनि जे कननि ते जूं बि नथी चुरे। वधीक नाज़रीन, अचो त शहरनि खां पुछूं त उहे हिन अहम ऐं गंभीर मसइले बाबति छा था चवनि। ख़त्म थे कोई रोड रास्ता थियनि त तकलीफ़ ख़त्म थींदी नी। तकलीफ़ इहा आहे रोड रास्ता आहिनि कोन, परेशान लॻा पिया आहियूं। इनखे निमाज़ी इनको ॿारनि सां अचे थो किरी थो पए, गिलाए बेइज़ती आहे पंहिंजे शहर जी, सही ॻाल्हि न आहे। चवंदा सॼा लटा किना चइनि गोरी जो पाणी बीठो आहे, ॾिसो था तव्हां पाण अचणु वञणु बंदि थी वञे असांजो, काॾे अचूं वञूं। मदईजी शहर जी सफ़ा आहे त किनो लॻो पियो आहे, गंदगी कहिड़ी लॻी पई आहे, असां मरूं था पाण। असांजा नंढड़ा ॿार वेठा आहिनि साईं, कंहिंजा 5 साल थी विया आहिनि, रोड जी वॾी तकलीफ़ आहे। कुझु आहे ई न साईं, के जां टपण जी जॻह ई कोन्हे, जो काॾूं टपूं असां। मींहं वसनि था, किनो को कढराए नथो साईं, इहो बीठो आहे, हर को बच्चा ॿार अचनि था, ॿुॾंदा वञनि था, ज़ाइफ़ां अचनि पियूं वीचारियूं, एतिरे किरनि पियूं, 2-3 चकर हुते नालीअ में ईअं किरिया आहिनि। महिरबानी कयो, कुझु सफ़ाई करायो, असां वॾी नाजाइज़ी आहे असांजे पाड़े सां। टोनारा ऑफिसर नथा कराइनि, हिते अचनि था, ॾिसियूं असांजी नालियूं सॼियूं वहनि थियूं अंदरूं, घरनि खां वठी भरियूं पियूं अंदरि, असां सफ़ा नाजाइज़ी आहे असां सां वॾी। जेका जॾहिं बि बरसाति पए थी त इहो पाणी हिते हेठां ई बि आहे, खॾ बि आहे, उन खां पोइ जमा त थी थो वञे, लेकिन इहो वरी टाउन कमेटी वारनि जो फ़र्ज़ु आहे त इन जे नेकालीअ लाइ को बंदोबस्तु करनि। पर अॼु 4-5 ॾींहं आहे बारिश खे, इहा तमामु वॾी तकलीफ़ आहे हिते आवाम खे। गाॾियूं अचनि थियूं, मोटरसाइकिलियूं, को मोटरसाइकिल ते ॿार बच्चा खणी अस्पतालनि में अचनि था, सो तवजो को बि कोन्हे को। सो असां इहो अर्ज़ु कंदासीं त तवजो ॾियनि ऐं इहो अख़्तियारीअ वारा इन ते फौरी तौर ते इन पाणीअ खे निकाल जो बंदोबस्तु। ऐं बरसाति बि एॾी न पई आहे, बरसाति बि पूरी सारी पई आहे, पूरे शहर में घिटियूं साफ़ लॻियूं पियूं, सुकियूं वियूं आहिनि। हे ख़ाली हितां वारो जेको सिस्टम आहे असांजे स्टेशन रोड वारो, इहो तमामु गंदो थी वियो आहे हितां। हीअ जेको असांजी यूटिलिटी स्टोर खां वठी इहो वेंदे तव्हांजो जेको गोदाम आहे, एसि ताईं वॾो अज़ाबु आहे। जॾहिं बि थोरी घणी बरसाति पए ख़बर थिए पाणी इहो काॾों थो अची गॾु थिए, इन जे निकालीअ लाइ को बि बंदोबस्तु नथो थिए। न अख़्तियार साईं, त हीअ जेको जे लोकेशन ते असां बीठा आहियूं, त इन खां 50 क़दमनि जे फ़ासिले ते DIG हाउस बि आहे। जी जी, उन सां गॾोगॾु हितां जेको जंहिं चौक ते पाणी आहे, एॾो सारो गंदगी आहे, 5 ॾींहं थियो आहे पाणी न गुज़रियो आहे। हिते एडवोकेट सैयद धर्ममंद जो बोर्ड बि लॻल आहे, जी जी, हिते सियासत करणु चाहे, जी जी, त माण्हू चवनि था त उहो पंहिंजे चौक जी, पंहिंजे घर जी सफ़ाई नथो कराए सघे, त उहो बाक़ी शहरनि जो दिफ़ा कीअं कंदो। हा साईं, इहो त ॼाणी वाणी था कनि। साईं बादशाह जो इहो DIG साहिब जो बंगलो बि आहे, सभु चीज़ आहे, पर इहो कमु इहो टाउन कमेटी वारनि जो इन ते फौरी तवजो नथा ॾियनि। सॼे शहर जे तवजो ॾियनि था। हीअ घिटी जेका आम आहे, जंहिं ते अचणु वञणु गुज़र आहे, सो इन ते घटि तवजो था ॾियनि। ख़बर न आहे छाजे करे, छो ये जो काफ़ी सालनि खां वठी रहंदो आयो आहे, पाणी हिते बीहंदो ई बीहंदो आहे सदाईं। हिन जो नेकर जो रस्तो सिमशाख तो ई ॿिया नालो बि अॻ में खोटायो वियो हो, उहो हुते लटियो पियो, अलाए केतिरो ख़र्चु थियो, उहा हुकूमत खे गवर्नमेंट खे ख़बर आहे। ये चाहिनि त इहो सिधो रस्तो आहे, इन सां निकार थी सघे थो, पर इहो तवजो न आहे। बसि त सभु मुसलमान सभु जेको आहे लटो कपिड़ो छो निमाज़ पढ़ंदड़ कलमे वारा आहिनि, इहा तकलीफ़ सभिनी खे अचे थी। इहो गंदगी जो पाणी साफ़ भला कहिड़ो गंदो ई त आहे न, इन में नथा ॾिसनि त छा आहे पाणी।
ॿार बचे सभिनी खे तकलीफ़ आहे, तमामु घणे खां घणी तकलीफ़ आहे। इन हवाले सां असां ॿियो छा चवंदासीं, जेके कमु कराइण वारा आहिनि अचनि वञनि था, ॾिसनि पाण था मथे जी पोज़ीशन, वधीक चवण जी कहिड़ी ज़रूरत आहे। निकिरी सघियो आहे त उहे टाउन कमेटी वारा जेकॾहिं कंदा त निकिरंदो न, उन सां केरु ॻाल्हाए। बाबा ॾाढा मुड़ुस आहिनि या न आहिनि, उहो त शहर जा माण्हू उन सां ॻाल्हाइनि नी बाबा। ॾिसो था गोॾे जो पाणी बीठो आहे, अच वञ में ॾाढी तकलीफ़ आहे। असां धंधो नथा करे सघूं, रोज़ी नथा करे सघूं, ॾिसो पाण था तव्हां जे अॻियां वॾो समाज जा लटा ख़राब था थियनि, गोॾे हेॾे पाणीअ में किने में अचूं वञूं था, इहा ई तकलीफ़ आहे साईं। मींहुं वसियो आहे, चोथों ॾींहुं आहे, 4 ॾींहं गुज़री आहे, इहो पाणी निकाल नथो थिए साईं। सघूं जे अचूं था बि कंहिं मोटर साइकिल ते, कंहिं गाॾे ते चढ़ी था अचूं, गोॾे खां वॾो पाणी आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा, न को टाउन वारो को ऑफिसर थो अचे, न ॿियो थो अचे, को पाणी कढाइण वारो त आहे ई न। अॼु 5-6 ॾींहं अथसि, गप गोॾे जेॾी थी वई आहे, को माना करे थी नथो हेल्प न पाणीअ जी। अॼु रखिया अथऊं मोटर, पोइ बि माना सफ़ाई सही न कई अथऊं, भंगी अचनि था, 2 कलायूं कढी नालीअ मां हलिया था वञनि, बसि न उन जी खाटी था खणनि, न उन जी सफ़ाई था कनि। तकलीफ़ आहे, सफ़ाई कनि कोन था। कहिड़ी तकलीफ़ आहे? तकलीफ़ आहे, गप चिक लॻी पिया, गाॾियूं अचणु वञणु ॾाढी ॾुखियाई आहे। ॾिसो पाण था, वधीक दुकाननि वारनि, गरीब माण्हू काॾे वञूं असां, कोई इंतज़ाम नथो थिए असांजे लाइ। इहो रोड ते पाणी बीठा गोॾे जेतिरो, इंतज़ाम करे न सरकार करे, जेके माना हिते मदे जा हुजनि, साईं खे चवां, जेके वोट वठनि था उहे साईं खे चवां कनि, असां गरीब माण्हू काॾे वञूं। हज़ार वॾो नालियुनि जो रोडनि ते पाणी बीठा आहिनि। जॾहिं कोई मींहुं वसियो आहे, कंहिं बि इन जे लाइ कोई कहिड़ो कमु न आहे कयो, सफ़ाई थी वञे। मदई शहर तमामु जेका रस्ते जे हिसाब सां नाकारा बणियो पियो आहे जी। ये गवर्नमेंट जो कमु आहे, हिनखे सफ़ाई कराए, बल्दिया वारा सफ़ाई कराइनि, जेके मदई जेके टाउन वारा आहिनि उन्हनि जो कमु आहे साफ़ु रस्ते सिधो करे। भाई बरसात जो पानी आहे, 5-6 ॾींहं थी विया आहिनि, जीअं ई बरसाति पई आहे त को बि माना को म्यूनिसिपल वारा या इदारे वारा माण्हू कान आया आहिनि, रस्तो ख़राबु लॻो पियो आहे। आयो वियो माण्हू परेशान आहे, बचे ॿार वारा स्कूटर था किरनि, रक्षा था किरनि, वॾी गंदगी लॻी पई आहे, का बि हिनमहिल ताईं सफ़ाई न आहे। अॼु कुझु कढियो अथऊं, 2-3 माण्हू आया, पोइ बीका रखी जनरेटर कुझु पाणी कढी विया आहिनि, 8-9 ॾींहं इहा हालत लॻी पई आहे रस्ते सां। ईअं बरसाति जो जीअं पई त नाला भरिजी विया, नाला पोइ हिते रोड ते उथली पिया, उहो कुल नालनि जो पाणी अची रोड ते बीह रहियो, गोॾे खां वॾो पाणी थी वियो। नालनि जी सफ़ाई न हुजण जे करे इहो असरु थियो आहे। गाॾी सॼी ख़राबु थी वञे, कॾहिं किरी था पवनि, ॿार बचो किरी थो पए, या सॼो गंद किचिरो गाॾीअ में हलियो थो अचे, धोई थकिजी पिया आहियूं। ये रोड जी तव्हां हालियत ॾिसो था, हेतिरे पाणीअ मूं था अचूं वञूं, उन ॾींहुं बि हिते 2-3 उन ॾींहुं उल्टी आई आहे, छोकिरियुनि खे मर्दनि खे वीचारा बेहोश थी विया हुआ। महिरबानी करे असां तक जे MP आगा सिराज दुरानीअ खे चवंदा, हिन खे सफ़ाई कराए, हिन ते नोटिस वठे। हिते मदई जो मेन रोड आहे, हिन सां वॾो आज़ार आहे। महिरबानी करे असां वज़ीर आला सिंध आगा सिराज दुरानीअ खे अपील था कयूं, बरसाति में जेके बि नालियूं आहिनि टोटली ख़राबु लॻियूं पियूं आहिनि, भले पाण अचे सर्वे करे, सॼो शहर आज़ार में आहे। परेशान आहे, गप में काॾो अचनि वञनि, हिते पाणी वॾी माना किनो करे छॾियो आहे, बरसाति जो पाणी, नाले जो पाणी गॾिजी पियो आहे, जेको आहे त हिते का बि मालिकी कोन्हे। ख़ुदा खे माना जेको आहे त सरकार खे अदालत खपे त असांजी जेको आहे रोड जी हिफ़ाज़त कनि। रस्तो इहो ख़राबु लॻो आहे, पाणी लॻो आहे, तकलीफ़ इहा आहे त बाबा कपिड़ो लटो कपिड़ो ख़राबु थो थिए, पलीता थी वञूं, ज़ाइफ़ां जेको आहे हुते लायूं था पिया, रश हली न सघंदे, विच में रस्ते में सवारी लायूं था, वरी पंधि था करायूं, टुकड़ो निकिरी करे वरी सुख जेको आहे ॿिया रश को वरी ॿार खे खणूं था, तकलीफ़ आहे वई आहे। कोड़ा आहे, साइकिलियूं पंचर था, पंधि घुमंदा था वतूं, पोइ बि पाणी आधार नथो छुटे, काथां नाली थी फाटे, काथां थी फाटे, अॻिते बि आधार, पोइते बि आधार, जाते काथे आधार आहे, छा कयूं असां। परेशान आहे माण्हू, दॻ में किरनि था, केतिरा ई ॿार किरी पिया आहिनि, माइनि लेडीज़ वग़ैरह आहे, जेको नंढड़ा ॿार आहिनि नालियुनि में लही था वञनि, हेतिरा पोइ उनखे छिके माण्हू धोई कढंदा, उन्हनि जी सफ़ाई सुथरी आहे। हाणे कुझु मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।